नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी वेझो ॻोठ दौलत खान खोसो जे रवासिन बासर ज़मींदार जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो है। खोसा बिरादरी जे औरतनि मर्दनि जो मटियारी प्रेस क्लब क़ुरान पाक जो किताब हथ में रखी एहतजाज कयो है। खोसा बिरादरी जे माण्हुनि करीम बख्श खोसो, हज़ूर बख्श खोसो, जाम खोसो, गुल मोहम्मद खोसो औरत नाले मारी खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु बासर ज़मींदार असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि ज़मींदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर जे दर वटि अची बीहनि था ऐं असांखे तंग कनि था, असांखे जान खां मारण ऐं ॻोठ मां कढी वञण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे हिननि मां जान ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। असां SSP मटियारी DIG हैदराबाद खे पुरज़ोर अपील करियूं था त हिननि ज़मींदारनि मां असां ग़रीब मिस्कीन माण्हुनि जी जान बचाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।